नाज़िन गंबट में गुर्दन के आलमी ॾींहं के हवाले से सुजाॻीअ लाइ रैली कढी वई। वधीक तफ़सीला पेश है मुमताज़ मेमण की रिपोर्ट। जी बिल्कुल नाज़रीन, असां हिन वक़्तु गंबड़ जी गिम्स अस्पताल में मौजूद आहियूं। गुर्दनि जी बीमारियुनि जे आलमी दिहाड़े जे सिलसिले में जेको आहे अॼु डॉक्टर मोहम्मद खान बाबर, डॉक्टर वसीम सरवर भट्टी की अॻवानी में जेको आहे अवाम में जागरूकता पैदा करण लाइ जेका रैली कढी वई आहे। इन रैली में शरीक जेके मुख़्तलिफ़ डॉक्टर आहिनि, असीं उन्हनि खां पुछंदासीं त अॼोके दिहाड़े जे हवाले सां तव्हांजो कहिड़ो मैसेज आहे। जिगर आहे, लंग्स आहिनि, ब्रेन आहे, लिवर आहे, इहे इनखे असांखे अलाह साईं वॾी नेमतूं आहिनि ऐं इन्हनि ते ई इंसानु हले थो पियो। ऐं जेसि ताईं उनजो असां पंहिंजी प्रोटेक्शन न कंदासीं, उनजी बीमारियुनि खां प्रिवेंशन न कंदासूं त अॻिते हली ज़िंदगी तमामु ॾुखी थी पवंदी। उनजो साफ़ सुथरो रखो, पाणी तमामु घणो पियो त पथरियूं न थियनि। असांजो हीउ जो बेल्ट आहे सो आहे स्टोन बेल्ट, त जे पथरियूं न थियनि, इन्फेक्शन न थिए त पाणी घणे पियो सां छा थींदो त इहे शइ पथर बि न थींदो ऐं प्लस इन्फेक्शन न थींदो गुर्दनि में। उनखे बचाव कयूं। अलाह साईं तव्हांखे इहे नेमतूं ॾियनि वॾियूं ऐं उन्हनि खे प्रोटेक्ट कयो। महिरबानी। बचाव जो जेका गुर्दनि जी बीमारी आहे, ख़ासि करे शुगर ऐं ब्लड प्रेशर जे करे थींदी आहे, ठीकु आहे न। इहो मैसेज आहे तव्हां पंहिंजे शुगर ऐं ब्लड प्रेशर खे कंट्रोल कयो। हीअ जीअं मौसम हले थी पई, हिन मौसम में तव्हां पाणी तमामु घणो वधीक पियो, पाण खे हाइड्रेट रखो त तव्हां हिन खां पाण खे बचाए सघो था। पूरी दुनिया में गुर्दनि जो आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे, त असां बि हिकिड़ी नंढड़ी कोशिशि कई आहे त असां बि दुनिया सां कुझु गॾिजी हलूं। असां बि अॼु इहा ई हिकिड़ी नंढड़ी कोशिशि कई आहे त माण्हुनि खे इहो ॿुधाइजे त पंहिंजा गुर्दा बचाइनि। पंहिंजी किडनी खे बचायो, जेका सो पाणी घणो पियो, बाज़ार जी शयूं घटि खाओ जेके तव्हां किडनी बचे। किडनी जो कमी आहे त पेशाब जेको आहे सो फिल्टर कंदी आहे। जेकॾहिं पेशाब फिल्टर नथो थिए त जिस्म में ज़हरियात फैलिजी वेंदो, उन सां गॾु दिलि जी तकलीफ़ भी थी सके थी और लिवर भी खराब थी सके थो। हर कोई बंदा अपनी केयर करे और एहतियात करे, और हम लोग फ्री फी सबिलिल्लाह जो है सिंध गवर्नमेंट हमारे साथ तावन करती है, और हमारी ओपीडी होती है। 127 ट्रांसप्लांट हम लोग कर चुके हैं और हम लोग 24 घंटे मरीजों की खिदमत के लिए हाजिर। जी कौम में हिते जेको पाणी आहे सिंध बलोचिस्तान ऐं मुल्तान ताईं इहो सॼो ख़राबु पाणी आहे। उनजे करे नहरी पाणी ऐं साफ़ सुथरो पाणी पियो वञे त जीअं माना असां गुर्दे खे बचाए सघूं ऐं गुर्दे जी बीमारियुनि खां जेको आहे सो बचियो वञे। गुर्दा फेल थियण खां बचाइणा आहे ऐं गुर्दा फेल थियण आख़िरी स्टेज आहे। उन खां अॻु में खोड़ सारी बीमारियूं आहिनि जिन खां बचणियूं आहिनि। मुंहिंजो मैसेज, होम मैसेज टू एवरीवन, त सभिनी खां घणे खां घणो पाणी पीओ, घणे खां घणो पेशाब कयो, तव्हांजा गुर्दा फिल्टर थियनि, फ्लश थियनि त उन्हनि में जेके बि ज़रा रहिजी वञनि, तव्हांजी पथरियूं ठहनि थियूं त उनखां बची वञनि। कैमरामैन फरमान मीरानी सां गॾु मुमताज़ मेमण, धरती टीवी न्यूज़, गंबट।